अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। अचण वारे एपिसोड में दोस्तो जॾहिं मंसूर खान रहंदड़ वारे खे पूरी तरह सम्झाईंदो, चवंदो मां तव्हांजो ठाह करण वारो आहियां ऐं तव्हांखे इन शइ ते आमादा थींदो ऐं उन्हनि खां तव्हां ॾिठो त हुननि पंहिंजी जेको आहे माज़रत बि कई ऐं इहा ॻाल्हि बि कई तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं रहंदड़ वारा इहो जवाबु ॾींदो आहे असां ठाह लाइ मुराद सां तयारु आहियूं, भले तूं ठाह करा। उन खां पहिरियां असांखे इन शाहनवाज़ खान सां मुंहुं ॾियणो आहे, उन जी अगरि तो वटि को आहे तरीक़ो त असांजो साथ बि ॾिए। मंसूर खान चवंदो मां तव्हां सां गॾु आहियां ऐं हर हाल में तव्हां सां गॾु आहियां। रहज़न ऐं हुन मुराद पंहिंजे सोढल खे चवंदो हाणे असांखे हरकत नाहे करणी, असांजो मंसूर खान ठाह कराईंदो। ऐं वरी सोढल तव्हांखे ख़बर आहे शैतानगिरी ज़रूरु हरकत कंदो आहे, उहो मंसूर खान खे पसंदि नाहे कंदो। वरी सोढल हिते चवंदो आहे त अगरि रहंदड़ वारा असांजे घर में घिटीअ में घिरी अचनि पोइ बि कुझु न कयूं। ऐं मुराद चवंदो नाहे करिणो, भले घर में छो न अचनि त बि उन्हनि सां नाहे विहणो। सोढल खे हिते गुस्सो लॻंदो आहे त छो हे सौट मंसूर खान जी एतिरी ॻाल्हि मञंदो आहे। ऐं तमामु जल्द मंसूर खान मुराद ऐं सोढल वारनि जो यानी रहंदड़ वारनि जो ठाह कराए छॾींदो। ऐं मां पोइ क़िस्म तव्हांखे ॿुधायो त पुलिस बि हाणे एफआईआर न कटींदी ऐं एसीपी एसएचओ हुननि मोटाए छॾियो शाहनवाज़ खान खे एफआईआर कटण खां। हाणे उहो डीएसपी सां मिलंदो, उहा बि इहा ई ॻाल्हि कंदो।